जी नाज़रीन, तेज़ हवा सबब करमपुर भरिसां मोहरो वटि 132 केवी बिजली जो पोल किरी पियो आहे, जंहिंजे करे करमपुर इलाइक़े जी बिजली जेकी आहे सुबुह खां वठी बंदि आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते आहे SDO कंदकोट ख़ालिद हुसैन बाजकाणी। उन खां मालूम कंदासीं त हुन किरियल पोल जी जेका ॿीहर जोड़जक थी सघी आहे ऐं केतिरे टाइम में बिजली बहाल कई वेंदी। जी ख़ालिद साहब, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सर, इहो करमपुर भरिसां मोहरो वटि जेको तेज़ हवा सबब बिजली 132 केवी जो पोल किरी पियो आहे, इन जी जेके ॿीहर जोड़जक जो कमु केतिरे हद ताईं पहुतो आहे ऐं किथां जी टीम आयल आहे, केतिरी देरि में करमपुर शहर ऐं इलाइक़े जी बिजली बहाल थींदी? सर, हाल 10 बजे बहाल थी वेंदी। करमपुर टीम जेको लालकाणे खां आयो आहे, अच्छा। पोल असां शिफ्ट करे छॾिया हाणे। थोरो कमु रहंदो आहे, जेके तार असां मथे कंदासीं, तार मथे करे 10 बजे ताईं सॼे इलाइक़े जी बिजली ॿीहर बहाल थी वेंदी। जी नाज़रीन, ख़ालिद हुसैन बाजकाणी जो चवणु हो त पोल जी जेकी ॿीहर जोड़जक आहे उन जो सिलसिलो जारी आहे। सिपको कंदक लाड़काणे जी टीम जेको आहे पहुतल आहे ऐं उहो साईं जन पुर उमीद आहिनि त 10 वॻे ताईं करमपुर ऐं इलाइक़े जी बिजली ॿीहर बहाल कई वेंदी। ख़ालिद हुसैन बाजकाणी, JTN वेब न्यूज़ खे टाइम ॾियण जी वॾी महिरबानी।